व हुस्नुल ख़वातीम व युस्तस्क़ल ग़माम बिवजहिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि फ़ी कुल्लि लम्हति व नफ़्सिन बिअददि कुल्लि मालूमिन लक या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। पंहिंजे हबीबनि जे सदक़े असां सभिनि जो ई रोज़ो या इलाहुल आलमीन सभिनि जो जमा थियणु क़बूल ऐं मंज़ूर फ़रमा। या इलाहुल आलमीन क़यामत जे ॾींहुं या इलाहुल आलमीन हिन रोज़नि जे सदक़े या इलाहुल आलमीन असांजी मग़फ़िरत फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन हर अज़ाब खां ढाल बनाइजांइ। मुंहिंजा रब ईमान जी हिफ़ाज़त फ़रमाइजांइ, दुनिया ऐं आख़िरत जूं नेमतूं अता फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीबनि अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन्हनि जे नवासनि जे सदक़े असांजा हीअ रोज़ा या इलाहुल आलमीन उन्हनि में झुकणु, या इलाहुल आलमीन उन्हनि में सजदा करणु, या मुंहिंजा ख़ुदा उन्हनि सभिनि नेमतनि खे, इन्हनि नेमतनि खे, इबादतनि खे या इलाहुल आलमीन पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन रिज़्क़ रोज़ में, इज़्ज़तनि में बरकतूं अता फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन कुशादगियूं अता फ़रमाइजांइ, हज़र में सफ़र में सभिनि जो ख़ैरु फ़रमाइजांइ। या मुंहिंजा ख़ुदा बार बार दरबार रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन जी बाअदब सभिनि खे हाज़िरी नसीब फ़रमाइजांइ। पंहिंजे घर, पंहिंजे खाने काबा बैतुल्लाह शरीफ़ जी हाज़िरी नसीब फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन बार बार बाअदब हाज़िरी नसीब फ़रमाइजांइ। सैयदना सैयद शुहदा अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे दर जी हाज़िरी नसीब फ़रमाइजांइ, उन्हनि जे सदक़े असांजी बार बार बाअदब हाज़िरी नसीब कजांइ। या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीबनि जे सदक़े ख़ालिद जिलानी ऐं उन जे ट्रेवल एजेंसीअ खे या इलाहुल आलमीन वधीक शोहरत ऐं इज़्ज़तूं अता फ़रमाइजांइ, जेके हर साल हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे या इलाहुल आलमीन दरबार में थियनि ऐं खाने काबा बैतुल्लाह जे हज जो सभिनि जे लाइ वसीलो था थियनि। या इलाहुल आलमीन इन्हनि जे लाइ, असांजे लाइ, सभिनि जे लाइ या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीबनि जे दर जूं सभिनि जे लाइ रस्ता अमवार बनाइजांइ, ख़ैरु फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन ईमान जी हिफ़ाज़त, ईमान जी सलामती फ़रमाइजांइ। बिहक़ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या इलाहुल आलमीन या अरहमर राहिमीन गज़ा जे मुसलमाननि जी, फ़लस्तीन जे हिननि बेकस मुसलमाननि जी मदद फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन उन्हनि जे जान जी, उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त फ़रमाइजांइ। या इलाहुल आलमीन नियाणियुनि जे नंगनि जी, या इलाहुल आलमीन उन्हनि इज़्ज़तनि जी हिफ़ाज़त फ़रमाइजांइ। या मुंहिंजा ख़ुदा उन्हनि वेचारनि मुसलमाननि जी या इलाहुल आलमीन तूं ई दस्तगीरी फ़रमा। हज़रत गौस पाक जे सदक़े, सैयदना इमाम हसन ऐं हुसैन जे सदक़े या इलाहुल आलमीन उन्हनि जे मथां महिरबानी फ़रमा, पंहिंजो ख़ासि फ़ज़ल फ़रमा, तूं ई मददगीर आहीं। या इलाहुल आलमीन तोखां मदद था घुरूं। या मुंहिंजा ख़ुदा उन्हनि जो मददगार थी, तूं सभिनि मुसलमाननि जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहबत पैदा फ़रमा, जज़्बो पैदा फ़रमा। या इलाहुल आलमीन उन्हनि जे लाइ तूं पाण पंहिंजे फ़ज़ल सां उन्हनि जे लाइ या इलाहुल आलमीन आसानीअ जो रस्तो पैदा फ़रमा। या मुंहिंजा ख़ुदा जॾहिं तुंहिंजी मदद थींदी त हर कुझु सभु आसान थी पवंदो। मुंहिंजा रब पंहिंजे हबीबनि जे सदक़े या इलाहुल आलमीन मुसलमाननि जी मदद फ़रमा, वेचारनि जी मदद फ़रमा। या इलाहुल आलमीन लाचारनि जी मदद फ़रमा। या मुंहिंजा ख़ुदा करम फ़रमा, करम फ़रमा करीमा, करम फ़रमा। बिहक़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।